मियाँ दातू खान आए चोर बाक़ी आए वॾो मुड़ुसु माण्हू भले बुख मरी वञे तॾहिं बि अॼु ॾींहं ताईं ॻोठ मौका कुकुड़ चोरी कोन कई थी। राम राम। हाँ दातू दे ख़बर बाबा ये तो हले तुझो कारोबार। बचल खान दातू ॾिठो वाइठो चोर आहे को खड़तेल जो कारखानो त पंहिंजो हले कोन थो। बाबा कंहिं राति भरी त कंहिं राति भाकुर कॾहिं हथ छॾे मोटियो कोन्हे को। मियाँ दातू खान आए चोर बाक़ी आए वॾो मुड़ुसु माण्हू भले बुख मरी वञे तॾहिं बि अॼु ॾींहं ताईं ॻोठ मौका कुकुड़ चोरी कोन कई थी। राम राम। आसुदा मल इन ये मामले ते दातू के मुझे बिनी हथन सां सलाम। बचल खान दातू ॾिठो वाइठो ऐं नाले वारो चोर आहे को शेर शाह जो शिकरो कोन्हे को त कुकुड़ मारिया। वाह दातू बाबा गैरती मुड़ुस जी इहा ई त निशानी हूंदी आहे। हवा बचल खान दातू यार मुड़ुसु माण्हू आहे दग सां का न्याणी सियाणी ईंदी आहे न त उहो गसु ई मटाए वेंदो आहे। मियाँ दातू आहे मुड़ुसु माण्हू पर आहे निड़जो साईं ॻाल्हि सिधी कबी यार पुलिस मारे मारे वरी पाणी विझी वरी मारे चोरी कोन ॾिनई। मूं वटि में हुजे न त दातूअ खे सुबुह जो सवेल उथी खीर ऐं मखण ॾेई चांस। आसुदा मल ही दातू तो सां ॾाढ़ी ते हथ रखी वाइदो थो करे। पर वाह साईं असांजी कंहिं बि कोन ॿुधी सो हाणे असां ॿिन्ही भाइरनि जो न शादीअ तां अरवाह ई खजी वियो आहे। वॾेरा साईं नंढे लाइ अम्मा ऐं अबो न मरनि त अॼु असां बि ॿारनि बचनि जा पीउ हुजऊं। अरे ॿई भाइर आहियो चिड़ाक तॾहिं त वठो त चाचा हणंदा को शंग कोन थो ॾेव। मियाँ राज खे राजी रखो मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाईंदो त इहे शादियूं बि थी वेंदव। आसूदा मल तूं वञी गॾा ते घोर कर तोखे कहिड़ी ख़बर मिटी माइटी जी ॻाल्हियुनि जी अहिड़ी थी कवड़ तेज। बस बस चोड़े मूंखे ख़बर न आहे मां राड़े जो माण्हू न आहियां। मियाँ बचल खान जे राड़े जो आहियां सच चवंदुसि मुंहं ते चवंदुसि भले को नाराज़ थिए त थिए ख़बर न आहे। बाबा आसूदा मल यार हिन ॿिन्ही भाइरनि जी बड़े दिलि में न कंदो कर हे तके तोरे त कॾहिं ॻाल्हाईंदा ई न आहिनि। सरकार आसूदो मल हिननि जे ॻाल्हियुनि ते कोन थो कावड़जे पर छॾ फूक ज़रूरी आहे न। बाबा भला चांहि ठाराए वठूं आहे मर्ज़ी चांहि ठारायूं। बाबू बचल खान चांहि जो कोन था पियो सुभाणे सभिनी भाइरनि खे ताहिरी खाराइबी। अरे उर्स मियाँ ख़ैर त थी ताहिरी छाजे लाइ कहिड़ो मींहुं थो पए पियो। बाबा दीवान सही थो चए चांहि न खाए हाणे इहे था कयूं त नंढे गोश्त में का पुलाव जी देग लाइ चवां थो साबुअ खे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।